पंहिंजा नवाज़ी केपीए में शिकस्त जो सबबु बणी। गवर्नरनि, वज़ीरनि, MNAs, MPs जे औलाद तोड़े माइटनि खे टिकेटूं ॾिनियूं वयूं, जेके सभु हाराए विया। KP PTI जी शिकस्त बाबति वज़ीर आज़म खे मिली वई। रिपोर्ट मूजिबि चारसादा में MNA फज़ल मोहम्मद ख़ान जा 2 हिमायती उम्मीदवार मैदान में हुआ, जिन हारायो। मुमलिकती वज़ीर शहरियार अफरीदी हिमायत रखंदड़ उम्मीदवार सलमान खान खे टिकेट ॾेई अहल उम्मीदवार शबीर जान खे नज़रअंदाज़ कयो वियो। डिप्टी स्पीकर महमूद जान जे भाउ खे बि शिकस्त थी। पार्टीअ खां नाराज़ ऐं आज़ाद हैसियत में चूंड विढ़ंदड़ उम्मीदवारनि वॾा वोट खयां। KPA जे मकानी चूंडुनि में नालाइकनि सबबि शिकस्त मिली। ईंदड़ चूंडुनि में सिफ़ारिश ऐं रिश्वत बर्दाश्त न कई वेंदी। वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां चूंडुनि में शिकस्त ते KPA जे वॾे वज़ीर मथां सख़्तु कावड़ जो इज़हार। मुलाक़ात वक़्तु ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म चयो त पार्टी अंदरि इख़्तिलाफ़नि जो फ़ाइदो मुख़ालिफ़नि खे थियो, हाणे सबक़ु सिखणु घुरिजे। इमरान ख़ान पारां ईंदड़ चूंडुनि में पाण उम्मीदवार नामज़द करण ऐं टिकेट ॾियण जो बि ऐलान कयो। KPA जे मकानी चूंडुनि में जेको PTI सां थियो, उहो आम चूंडुनि में बि इमरान ख़ान सां समूरे मुल्क में थींदो। PTM सरबराह मौलाना फज़ल रहमान चयो आहे त असां जमहूरियत पसंदि आहियूं, पुरअमन सियासत जी ॻाल्हि कंदा आहियूं। चूंडुनि में धांधली कंदड़ पाकिस्तान ऐं आइन खे कमज़ोर कयो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पारां सिंध जे तरक़ीअ लाइ मास्टर प्लान जोड़ण जो ऐलान। आसिफ ज़रदारीअ जो नवाब शाहीन टंडोला AR में कारकुननि ऐं अॻुवाणनि सां गॾिजाणियूं। आसिफ ज़रदारीअ चयो आहे त इलेक्शन विढ़ण सां गॾु खटे बि ॾेखारींदासीं। अॻूणे सदर आसिफ ज़रदारीअ जे हिंदोरे में लुॾण वारी वीडियो बि साम्हूं अची वई। IMF जे शर्त ते 360 अरब रुपयनि जी मिनी बजट वफ़ाक़ी हुकूमत लाइ चैलेंज बणियल। हुकूमत पारां मिनी बजट पार्लियामेंट में पेश करण बदिरां ऑर्डिनेंस ज़रिए आणण जो फ़ैसिलो करे वरितो। मसइले जे हल लाइ ॿीहर IMF सां राब्तो कयो वेंदो। ज़रियनि जो चवणु आहे त IMF शर्त 12 जनवरी ताईं मिनी बजट जी मंज़ूरी आहे। नून लीग सदर ऐं मुख़ालिफ़ धुर अॻुवाण शहबाज़ शरीफ़ चयो आहे त हाणे हुकूमत मिनी बजट मञणु, क़ौम ऐं मुस्तक़बिल सां खेॾण बदिरां इस्तीफ़ा ॾेई। कॾहिं चयो वञे थो त पाकिस्तान सस्तो तरीन मुल्क आहे त कॾहिं वरी आलमी हालतुनि खे ज़िम्मेवार करार ॾिनो वञे थो। नाणे जो सलाहकार कॾहिं महांगाईअ में घटिताई ऐं कॾहिं वरी इज़ाफ़े वारे तकरारी बयान ॾेई रहियो आहे। मुल्क में सभ खां वधीक गैस पैदा कंदड़ सिंध में ई गैस अणलभ। कराचीअ समेत सूबे जे अक्सर शहरनि में गैस जो बहिरान संगीन थी वियो। सख़्त सर्दीअ में गैस जी खोट सबबि ज़िंदगी जो कारोबार मुतासिर माण्हू काठियुनि ते रद बचा करण ते मजबूर थी विया। याम साहब शहर जे कब्रिस्तान में ज़हनी मरीज़ लावारस हालत में तड़पंदो रहियो। सोशल मीडिया ते आवाज़ उथारण बावजूदि एम्बुलेंस न मिली सघी। औकाफ़ मैनेजर पारां पीरसन खे ढोर खाइण वारे छिकरे में संदसि इलाज लाइ नवाब शाह अस्पताल मुंतक़िल कयो वियो। यादि रहे त दरगाह सखी जाम दातार जे कब्रिस्तान में काफ़ी अहिड़ा ज़हनी मरीज़ मौजूदु आहिनि जिन जी मालिकी न हुअण सबबि हिन शदीद सर्दीअ में बिना कंहिं हिफ़ाज़ती इंतज़ाम जे सॼो ॾींहुं ऐं सॼी राति गुज़ारनि था। पर ज़िला इंतिज़ामिया तोड़े मक़ामी इंतिज़ामिया कंहिं बि क़िस्म जो को जोॻो बंदोबस्तु करण लाइ तयारु न आहे, जंहिं सबबि मुतासिर बीमारीअ जी हालत में तड़पी पंहिंजी ज़िंदगी विञाए वेहनि था। उन हवाले सां मक़ामी सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि जो चवणु आहे त ख़ुदा हिन ज़हनी मरीज़नि मथां रहम करे, उन्हनि लाइ सर्दीअ खां बचाव जो इंतज़ाम करे, उन्हनि लाइ खाधे पीते जो इंतज़ाम करे, इंसानी ज़िंदगियुनि मथां रहम कयो वञे। बांदी लॻू ॻोठ नवाब ख़ान मरीअ में क़तल थियल औरत फ़हमीदा उर्फ़ कोमल चांडियो जो क़ातिल पुलिस हथां गिरफ़्तार। SHO बांदी मोहम्मद ख़ान अबड़ो बांदी थाणे ते नौजवान हबीबुल्ला मरी टालाणीअ जी गिरफ़्तारी ज़ाहिर कंदे ॿुधायो त नौजवान घर वणवणत तां पंहिंजे भाॼाईअ 2 ॿारनि जी माउ फ़हमीदा उर्फ़ कोमल चांडियो खे पिस्तल जो फायर करे क़तल करे छॾियो हुयो। जॾहिं त क़तल कयल औरत जे वालिद जे फरियाद ते बांदी थाणे ते क़तल जो केस दाख़िल कयो वियो हो। जॾहिं त बांदी पुलिस जो ॻोठ अकबर बिरोईअ वटां नौजवान हबीबुल्ला मरीअ खे गिरफ़्तार करे संदसि वटां पिस्तल हथ करण जी दावा कई आहे। तालके सिंजोरो जो रहवासी पीपल्स पार्टीअ जो जियालो दिलबर सिंधी साइकिल ते सिंजोरो खां गढ़ी ख़ुदा बख़्श रवानो थियो, जेको नवाब शाह प्रेस क्लब पहुची मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मां 2017 खां हर साल गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो में थींदड़ 27 डिसंबर वारे जलसे में शिरकत कंदो आहियां। हुन चयो त मूंखे पार्टीअ सां प्यार ऐं मोहबत आहे, जंहिं लाइ मां हर साल सिंजोरो खां गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो वञण लाइ साइकिल ते सफ़र कंदो आहियां। हुन चयो त
उन सफ़र दौरान कुझु नामालूम माण्हू मुंहिंजो रस्तो रोकींदा आहिनि त जलसे में न वञ, पर मां हर मुश्किल बर्दाश्त करे पीपल्स पार्टीअ जे जलसे में शिरकत कंदो आहियां। उन चयो त मां एतिरो चवंदुसि त पीपल्स पार्टीअ जा अॻुवाण मूंसां राब्ते में रहनि जीअं मां पंहिंजा ॾुख सुख ॿुधाए सघां।